सार पब्लिकेशन नेशनल प्रेस क्लब नेशनल है ना। हाँ जो कटे न कवर साईं मली आवामी प्रेस क्लब नेशनल ना संसार ओके। पब्लिकेशन ऐं पंहिंजो अवामी प्रेस क्लब मलीर जे दोस्तनि जे सहकार सां ही किताबी मेलो लॻो। मुंहिंजे ख़्याल में मलीर में शायदि ॿियो मेलो आहे, हिन खां अॻु में गुलशन अदीद में बि दोस्तनि जे तावन सां ही मेलो लॻो, जंहिंमें किताब जेके संसार पब्लिकेशन जा या ॿिया जेके इदारनि जा छपियल किताब आहिनि उन्हनि खे मुतारफ़ करायो वियो। ऐं सम्झां थो हिकिड़ो सुठो क़दम आहे, इल्म जे तरफ़ अदब जे तरफ़ हिकिड़ी विख आहे। ज़रूरत बि इन ॻाल्हि जी आहे त असां किताबनि जे तरफ़ मुतवजो थियूं, किताब पढ़ूं, लाइब्रेरियूं ठाहियूं ऐं उते जेको आहे सो माण्हुनि खे उन तरफ़ मोटिवेट करे उन तरफ़ आणिजे त जीअं उहे किताबनि सां दिलचस्पी रखनि, किताब पढ़नि ऐं उनजो मुतालो कनि। मुताले सां ई उन्हनि जी ज़िंदगी ठहंदी, मुताले सां ई हू जेको सो सुठा अदीब, दानश्वर, ऑफिसर, एडमिनिस्ट्रेटर, ब्यूरोक्रेट थी सघनि था। उन्हनि जो वाहिद जेको ज़रियो आहे उहो किताबनि सां मुहबत ऐं किताब पढ़णु आहे। पोइ इहो रुझान हूअं सोशल मीडिया बि माशाल्लाह हिन में वॾो किरदारु अदा कयो आहे, पर किताबनि जी अहमियत जेका आहे उहा तमामु घणी नुमाया आहे। जंहिं करे जो असांजो जेको मज़हब आहिनि, दीन आहिनि, उहे किताबनि जे ज़रिए ई माण्हुनि ते जेके से नाफ़िज़ थिया आहिनि। तो इन जे करे आउं सम्झां थो त किताब दोस्तीअ खे वधाइणु, किताबनि सां मुहबत जो इज़हार करणु ऐं अहिड़े क़िस्म जा मेला लॻाइणु, इहो सॼाण माण्हुनि ऐं सुजाग माण्हुनि जो कमु आहे, जेको तव्हां मलीर प्रेस क्लब जे पंहिंजे अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि ऐं संसार पब्लिकेशन वारनि मलीर में इहो हिकिड़ो रुझान शुरू कयो आहे, जंहिंसां मलीर जे अदब सां दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि, नौजवाननि में हिकिड़ो कॉम्पिटिशन पैदा थींदी, पोइ किताबनि जे तरफ़ ईंदा। ऐं सम्झां थो त अहिड़नि मेलनि जे करे ऐं उनमें हौसला अफ़ज़ाई थियण जे करे जेके असांजा नवां लेखक आहिनि, जेके लिखणु चाहिनि था या सिखणु चाहिनि था लिखणु, उन्हनि खे बि जेको आहे सो इन में हथी मिलंदी। सो मुंहिंजी सभिनी मलीर वासियुनि खे, असांजा जेके इल्मु अदब दोस्त आहिनि या जेके होटल ते वेठा आहिनि, उन्हनि खे बि चवंदो त ख़ुदा पढ़ो, पढ़ायो ऐं किताबनि सां मुहबत करियो, इल्मी इदारनि सां मुहबत करियो। बजाए जो अवां फज़ूल वक़्तु गुज़ारियो था, उहो वक़्तु लाइब्रेरी में वियो, उते मुतालो करियो त अवां बहितर इंसान बणिजी सघिजो था ऐं हिन माशरे ते इहो तव्हांजो वॾो अहसान हूंदो। और इहो असांजी ॿोली, अदब, कल्चर ते बि तमामु हिकिड़ो वॾो अहसान हूंदो। पर वरी बि आउं तव्हां सभिनी दोस्तनि खे जस थो ॾियां, मुबारक थो ॾियां त तव्हां हिते मलीर में हिकिड़ो सुठो जो किताबी मेलनि जो तारफ़ करणु शुरू कयो आहे। इन सां इल्म अदब जी ख़िदमत थिए पई, इन ते आउं तव्हांखे जस थो ॾियां। महिरबानी मुंहिंजी। ओके।